हाणे हे जाफ़र हुसैन हाँ। ऐं हे असांजे जेकी एम्बुलेंस टीम हूंदियूं आहिनि उन में 2-3 एम्बुलेंस जा क़िस्म हूंदा आहिनि। हिकिड़ी बेसिक एम्बुलेंस हूंदी आहे जंहिंमें तव्हांखे दिलि जो जेको आहे सो सामान न हूंदो आहे। ॿी ALS हूंदी आहे एडवांस, जंहिंमें दिलि जो सामान हूंदो आहे। ऐं टियों हूंदी आहे ACLS, जंहिंमें दिलि जो सामान, ॿियो सॼो सामान, दिलि जो सामान प्लस वेंटिलेटर्स, अच्छा जेको मतिलबु मोस्ट क्रिटिकल। सो हीअ असांजी हिकिड़ी ALS आहे। ऐं जाफ़र तव्हांखे ॿुधाईंदो बिकॉज़ हे एक्सपर्ट आहे ऐं हिन एतिरा मरीज़नि जी जान बचाई आहे जो हिन जो त मुंहिंजे ख़्याल में त क़बर जो हिसाब किताब अलाह सां हूअं ई माफ़ करे छॾियो आहे। जी जाफ़र साहब, एक्चुअली ही एम्बुलेंस असांजी जेको आहे सो ALS एम्बुलेंस आहे, एडवांस लाइफ सपोर्ट वारी। अच्छा, इक्विपमेंट्स जे हवाले सां मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त असां वटि 3 सिलेंडर आहिनि असां वटि ऑक्सीजन जा। जी, हिकिड़ो पोर्टेबल सिलेंडर आहे, 2 सिलेंडर। नॉर्मल जेके एम्बुलेंसिस ॿियूं कंहिं बि क़िस्म जूं आहिनि उन्हनि वटि अधु नंढड़ा सिलेंडर हूंदा आहिनि ऐं अक्सर में हूंदा आहिनि। असां वटि 48 क्यूबिक फीट जा वॾा सिलेंडर 2 ऐं हिकिड़ो 24 क्यूबिक फीट जो नंढो जेको फ्लैट वग़ैरह ते या घर खां खणी अचण में कमु ईंदो आहे। अच्छा, उसका उन खां अलावा असां वटि पेशेंट मॉनिटर आहे, सक्शन मशीन आहे, AED आहे, और वेंटिलेटर आहे, गाइनिकिट आहे। अच्छा, एम्बोबैग्स आहिनि जेको वेंटिलेटर जो कमु कंदा आहिनि। यही इन्हनि पेशेंटनि में यूज़ कंदा आहियूं जेके पेशेंट असां घर खां जंहिंखे साह जी तकलीफ़ थी रही हूंदी आहे, त उन केसिस में हम यूज़ कंदा आहियूं। अच्छा, उन खां अलावा असां वटि सर्वाइकल कॉलर आहे। जीअं रोड एक्सीडेंट में को पेशेंट थींदो आहे त उनखे सर्वाइकल खे इमोबिलाइज़ेशन करण लाइ असां वटि सर्वाइकल कॉलर मौजूद आहे। सर्वाइकल कॉलर जो इहो त जेको एक्सीडेंट थींदा आहिनि न, हिकिड़ा इहो तव्हांखे बि ॿुधाइणो आहे माण्हुनि खे त जॾहिं को एक्सीडेंट थिए थो, माण्हू रोड ते किरे थो, उनखे तकिड़ो करे न खणनि। हे जेको आहे न, हे उनजे जेके मुंडीअ खे बचाइण लाइ ऐं हुनजे पंहिंजो रीढ़ जी हॾीअ खे बचाइण जे कारण हे एक्सपर्ट माण्हू अचे कंदा त पोइ उहो एक्सीडेंट जो जेको असरु आहे उहो मिनिमल रहंदो। असांजो ॻाल्हाईंदा आहियूं ज़ोरी करे उहो वधीक नुक़सान थी वेंदो। बिल्कुलु बिल्कुलु, हाँ जी। पेशेंट मॉनिटर में असां पेशेंट जो ब्लड प्रेशर, पल्स, टेम्परेचर सभु कुझु मॉनिटर कंदा हूंदा आहियूं। अच्छा, सक्शन मशीन में को पेशेंट अहिड़ा अची वेंदा आहिनि जो एयरवे ब्लॉक थी वेंदी आहे, को फॉरेन बॉडी पार्टिकल्स हलिया वेंदा आहिनि, त उन जे लाइ असां सक्शनिंग कंदा आहियूं। अच्छा, AED असां यूज़ कंदा आहियूं। पेशेंट को किथे बि हलंदड़ को अटैक थियो, अचानक कोलेप्स थी वियो, किरी पियो, त उनखे हार्ट खे दुबारा रिवाइव करण लाइ असां पोइ CPR वग़ैरह कंदा आहियूं ऐं उन सां गॾु AED जो करंट वग़ैरह शॉक ॾींदा आहियूं। सिंधीअ में ॿुधाए त AED जो मतिलबु आहे त झटको बिजलीअ जो जेको करंट ॾियणो हूंदो आहे पेशेंट खे, हुनजी हार्ट खे दुबारा